नाज़रीन आवाज़ न्यूज़ ॿुधलीकार अमया संजा सैयद अमया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ास ख़बरनि ते। आलमी वबा कोरोना जी पंजी लहर अची वई। कराची में ओमिक्रॉन केसेस जी शरह 8.9 सैकड़ो रही। वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त सेहत कार्ड हासिल कंदड़ शहरी कराची समेत मुल्क के कंहिं बि शहर में ख़ासि ख़ानगी अस्पताल में इलाज कराए सघनि था। कराची में ओमिक्रॉन जे आकारी केसेस जी शरह 8.9 सैकड़ो आहे, जॾहिं त लाहौर ऐं पिशावर में 2.2 सैकड़ो आहे। हुक्मरान जमायत तहरीक इंसाफ के इक़्तिसादी माहिरनि ते बदल टीम पारां मुस्लिम लीग नून ऐं पीपी जे ॻुझनि बैंक खातनि बाबति रिपोर्ट तैयार करण जी दावा कई आहे। पीटीआई दावा कई आहे त नून लीग ऐं पीपी ॻुझा अकाउंट ज़ाहिर न कया। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। कमेटी खे दरख़्वास्त आहे त असांखे तफ़सील ॾेखारे। 28 बैंक खाता असां खां लिकाया विया। पीटीआई जे 6 परडेही बैंक खातनि जी निशानदी कराए, उन बावजूद हिकु अकाउंट खे बि साम्हूं न आंदो वियो। अकबर एस बाबर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो त इमरान खान सॼे मुल्क में शफ़ाफ़ियत जो चैंपियन बणिजी रहियो आहे। इमरान खान परडेही फंडिंग केस में बहाना ॻोल्हे रहियो आहे। नून लीग जो को बि फॉरेन फंडिंग केस न हली रहियो आहे। पीटीआई नून लीग ख़िलाफ़ फॉरेन फंडिंग केस में को बि सबूत पेश न कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट ख्वाजा आसिफ खिलाफ़ 10 अरब रुपया हर्जाने केस में आॾी पुछा जो हक़ ख़त्म करण ते वज़ीर आज़म इमरान खान खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। अदालत ट्रायल कोर्ट खे केस जी कार्रवाई अॻिते वधाइण खां रोके वरितो। लाहौर जी बैंकिंग कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज शरीफ हमज़ा शहबाज अदालत में पेश। अदालत जी शहबाज शरीफ खे छंड केस जी ॿुधणी 12 वॻे ताईं मुलतवी। शहबाज शरीफ जो चवणु आहे त संदसि ख़िलाफ़ चालान में कुझु बि न आहे। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सराय दुरानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतसाब। अदालत कराची में आमदनी खां वधीक असां रखण वारे रेफरेंस जी ॿुधणी। नैब तरफ़ां पेश कयल शाहिद वटि असुल दस्तावेज़ न हुजण सबबि बयान कलमबंद न थी सघियो। अदालत हिकु जवाबदार गुलज़ार अहमद खे इलाज लाइ परडे॒ वञण जी इजाज़त ॾेई छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात खां पोइ सीउ में इज़ाफ़ो थी वियो। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु शाम या राति खां ख़मीस ताईं तेज़ थधियुनि हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। कराची में 8 जनवरी खां सीउ में इज़ाफ़ो थी सघे थो। इस्लामाबाद, लाहौर, कोयटा ऐं आज़ाद कश्मीर में बरसात ऐं बर्फ़बारी खां पोइ सीउ में इज़ाफ़ो अची वियो। मुल्क में कोरोना वायरस विघे 2 ॼणा फोत। हयात विञाईंदड़नि जो अंगु 28,955 थी वियो। 24 कलाकनि दौरान 630 नवां केस रिपोर्ट। एनसीओसी मूजिब 641 मरीज़नि जी हालत गिणती जोगी आहे। मुल्क में कोरोना वायरस की शरह 1.42 सैकड़ो रही है। नौशर फिरोजी मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद अजीज मेमन कत्ल केस की ॿुधणी। फरियादी ऐं जवाबदार तोड़े संदन वकील अदालत में पेश। जज मोकल ते हुअण सबबि ॿुधणी 12 जनवरी ताईं मुलतवी। फरियादी हफीज़ रहमान मेमन जो चवणु आहे त जवाबदारी सदस्य हिमायती ही साइड चाहिनि था, पर असांखे दबाव में न ईंदासीं। सिजावल जुणी जो लॻो मीरो खान रोड ते हथियारबंदनि जी मोटरसाइकिल सवारनि ते फायरिंग। 1 ॼणो मारिजी वियो, 1 ॼणो ज़ख़्मी। हथियारबंदनि कोटलाल बख्श मैसर वासी कश्मीर मैसर खे क़त्ल करे छॾियो। संदसि दोस्त नादिर तुनियो ज़ख़्मी। काज़ी अहमद भरसा कच्छ जे इलाइक़े ॻोठ राज़ी खान जतोई में भाउ वठां भेण क़त्ल। मामे ऐं भाणे जे विच में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़े दौरान मुस्मात कुर्बान ख़ातून डंडो लॻण सबबि मारिजी वई। सखर भरसा नारा केनाल में ट्रपोडे आपघात कंदड़ खैरपुर वासण मेनाज़ ऐं संदसि 2 मासूम ॿारनि जा लाश 5 ॾींहं गुज़री वञण बावजूद हथ न अची सघिया।
वाटसन पारा सख्त सर्दी में पंहिंजी मदद पाण ते ॻोल्हा जारी। औरत मेनाज़ घर अणबण सबबि पंहिंजनि 2 ॿारनि समेत नारा केनाल में टपो ॾेई छॾियो हो। बोदर फॉर्म भरसा गुड़ खुदा बख्श दलवाणी वट हरटेल बाग के 20 फुटन जो घारो समय एकरंदे बिठल कणक ऐं ॿियो फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण कयो, खारो बंदि करण में रुधल। This